अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो जेको सोढल कमु कयो आहे सोढल सभिनी खे हिकु मुसीबत में विझी वियो आहे। होॾां मुराद खे ऐं मंसूर ख़ान अलॻि परेशान ऐं ककर वारा रहज़न वारा हू धोखे में माना हिकिड़ी परेशानी आहे उन्हनि खे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब ही हिकिड़ी मतिलबु सम्झाइणी आहे त अगरि को कंहिंजी नियाणी खे भाॼाए थो उन खां पोयूं केतिरो मुसीबतूं पैदा थींदियूं आहिनि, केतिरा मसइला मसाइल पैदा थींदा आहिनि। ऐं ड्रामे में इहो सीन इन लाइ ॾिनो वियो जेको सोढल माना ग़लती कई ॿाराणी कई, इहो मतिलबु माण्हू अॼुकल्ह रियल में करे रहिया आहिनि ऐं उन खां उहो पोइना न सोचींदा आहिनि पोइननि जो छा थींदो। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे में इहे सीन ॾिना विया ऐं सोढल जेको कमु कयो तव्हां ॾिसी सम्झी विया हूंदो। हाणे जेका मुसीबत पैदा थींदी अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदव इहे सभई धुरूं हिक ॿिए जे गिरबान में हथ विधल हूंदा ऐं छिकचिका हूंदी हिननि जी। हू पाण खे सचो साबित करण जी कोशिशि कंदो, हू वरी पाण खे सचो साबित करण जी कोशिशि कंदो। मंसूर ख़ान जी इहा कोशिशि हूंदी त मुंहिंजी इज़त बचे, मूं जेको वाइदो ॾिनो उन वाइदे ते छोकिरी वापसि थिए। मुराद जी इहा कोशिशि हूंदी त इहा ॻाल्हि आउट न थिए, मुंहिंजी इज़त आहे घर जी, इहा ॻाल्हि घर जी घर में रहे। ऐं रहज़न ककर वारा इन ॻाल्हि ते परेशान आहिनि त असां सां धोखो कयो वियो आहे ऐं होॾां शाहनवाज़ ख़ान इन शइ जो फ़ाइदो खणण जे लाइ रहज़न ककर वारनि खे अञा भड़काईंदो, अञा मुसीबत वधाईंदो।